करने को मुखे जाओ सन्या पिलाओ जीणो थो पवे जीणो थो पवे जीणो थो पवे दर्द एहसास में दीद आकाश में आप जी आस में पानी दे समोला मिहरो कारडो कुंभारडो रोज पे कंदा आयो मने ते मीं दा वसे कोन तो न चाचा मीं वसंदो जैसी वस्कार न थिंदो तेसी असां भी झोली खण बालंदासीं। अरे भाई सजे दे जो अखियो झोली जो आहिन अञा ठलियूं जी ठलियूं चैतन जो नालो मीं लाए किथे तो मीं के कोन जलियो आहे नाले में कुजारो रखियो है हाण वनी नाला रे हान सिजो बरे खां पे बोरो सिधे सो अन्या की न तो टाकजे ये सोमल जी मां पान गरीब माण्हुनि वटि टाकण सवा अहेब कुजारो ओ हयाती जहिड़ो टाकींदे था घारियूं ॿियो दुकार मंझि वारे ॿारनि खे रोशो कारड़ो कुंभार ये अन्न पानी जो डुकार आहे तो खैर आहे शुक्र कर ॿारनि जो तो सुकार आहे कमीत जी मां ए पर ईअं बि थिए कीअं माण्हुनि वटि बसि गुंदियूं ऐं बखारियूं भरियूं पयूं रोज़ बुक भरे था ॾींदा आहिनि ॿारनि खे ये तो तुंहिंजो सदोरो खमीज़ो बि हूंदो हिन ॿारनि थी गॾु ॿियो भले तो जो कोन्हे कीअं न को ये पाण ॿई उन जा आहियूं तव्हां हिते बीहो ऐं अन्न खणी थो अचां रब हयाती ॾियसि ए छोरा अब्बा हमेशा ए हेॾा ए कुजारो तो कजे माई न छोरे सां भला भले ए तू भी भित थियो वेठो आई चोइस नथो हां हूं सॼो तस्क खणी ॾींदो राजन खे ते पोइ आऊं कुजारो करियां ए है मस्त माई मखणा वटां बलपू पिनी आई हुयसि ए सखी मर्द हेॾा भाई छोरो त ॾिसो माण्हू आहे कि मच्छर हाँ ए कोथो अब्बा घर ॿारे ॾियारी करिए मूंखे ॾे ए सोकार तुझे काड़े कुंभार जो मोह तो कोन बीठो आहे मूंखे ॾे हल सभिनी जे घर लप जुड़े पई ए पर सॼो टस को खयो अथई हाँ मूंखे ॾे आऊं थी ॾियां बाक़ी गुजारो न ॾींदसि पिया आऊं पाण हाँ वञ ॾे खेज खट हाणे ही विराईंदो सो बस बोड अची वेंदी कर भले बस इहो परे
अरे अम्मा थत्ता आई बच्चे सदा के रोज में बिछी रोली दिस आई मन तुम है आई दादी रोली सा पेट को न भर को वसंत सोने पे कुतन जो उन्हाड़ू ए सीम ते जॾहिं बुख वरंदी आहे तॾहिं ख़बर आहे कुजाड़ो थींदो आहे। ए कुजाड़ो वरी कुजाड़ो थींदो बाज पवंदी आहे ॿियो हे बुखी सीम जे उभता गिझूं रहंदियूं आहिनि ऐं ज़मीन तां कुतनि जूं उनारूं मथे वेंदियूं आहिनि। अमीर कीअं थो भाई ॾे जो नेठि गुजारो थींदो। बस वसंत वारी ॻाल्हि त सीम गिजन जे बिले थी वञे तंहिंजी ख़बर केरु वठंदो। ए मथे बि को दाण कूक करण वारो आहे को न त अहिड़ी क्यारी क्याम लॻी पई आहे। हे मथियां त आहिनि माण्हुनि जूं कुकूं बंदि करण लाइ। ॿियो त पाण थियासूं मिसकीन मुल्क जे बेदंग जा। सो पाण वारी कूक बि भिटूं लहंदी चिड़ंदी विच ते वञे बुख विघे मरियो वञे ए परियां किथे थी पुॼे। बच्चे ने चयो त इहा ॻाल्हि अख़बार में आई आहे। मेरी पाण न को पढ़ियल न को अखरनि में अड़जूं मूंसां त करी मदीने वारे छोकिरे हिंदाल ॻाल्हि कई हुई। वलाल हुन त चयो अख़बार में जाम लिखियल हो त ॾुकार आहे बुख आहे उञ आहे। हे बुख खे अख़बार जा अखर झली न को वात जा। बुखे पेट खे खपे अन्न सो वियो आहे खुटी हाणे मुल्क थियो भींग। हाय मल्हार अञा सारंग खे कीमत छॾे। बस यार थर ते मींहं जो जुड़ थिए न थिए पर आसरे जो जुड़ त की नथो टूटे न। हाँ बस वेचारो मल्हार ये अधिक को पे सदा शुक्र भरी अदा भले आए भला ये दी ले ले ए कमीज जा पे अदा मेरा आए थे अदा वसंत मुआ सावरी भेड़ का में पूछो ताले को पे सदा शुक्र भरी। अरे अदा थदा शुकारा मुल्क के ठारण ला पई हणे। मेरी वसंत आई है सचो जे न दे तपंदो है तने थदा साई वनी बजन है। हो ए अदा ही दिस ही हाल थियान वही माल जा ॾिठे बरोबर ए भटारिया मां सॼो घड़ो खीर जो निकिरंदो हो हाण वञी के ॿ टे सेड़ियूं बचियूं अथसि बस। अदी तू भी अजय गालियूं पे करिए ॾिसे कोन थी मुल्क जो जिद के अहिड़ो हाल है। ये सूमल जी माउ खीर थींदो चारे ते जे चारो न हूंदो त माल भटारे जो कहिड़ो ॾो। अदा मेरे झण मखण जा ॾींहं त विया दुआ कर त की वरन हाणे वेता चांहि काढ़े वठा टोला पर हा अथई गुड़ जी ए अदी गुड़ जी पे खिरते पर तू हिला की मकज मूंखे घुर्ज कोन्हे। ए अदा छॾ हाणे हिजाब खे हिकिड़ो त घुंघरो की न करीं ॿियो अचे गॾे गॾे सभु वरी अण में मूं वरियो वञी। हे सूमल जी माउ हमीर के सच्चे चांहि पियारणी आहे नहीं त ॻाल्हियूं मकर चां ठा चां
पहली वक्त चाह घोरी अभी तू छॾे चाह के कोन थो पिया चाह ये छॾ बेली तुंहिंजे सदके असांजो बि मुंहुं मिठो थींदो वियो आई माई बुद्धो ए अदा ॾिसी पियो हाणे कर ये तोजे सदके तो खाए पिए केॾो वञे हां हे ठहियो भला पंहिंजे सदके डुक पियार हाय हाय रे खमीसे जा पी हाणे मुंहिंजे सदके जा कहिड़ा ॾींहं बचिया ॾिस अदी ईअं मचो असांजे यार खे ही हिकिड़ो पसा पंजला थो खणे त ॿ तोला थो खणे किथे रे अदा ही त तोसां ठगियो करे पियो हा हाय हाय सोडल राणी ये लोग ला ठग ही सही पर तू वटि त पाणी ठगजी विया थी न आई सुबुह की छोरी दिखती आ सिज अची चढ़ियो अञा किन वारी आई अम्मा तू अञा करे न अची ॾींहं लही वञा पोइ अची हा अम्मा आओ गुजारो कया सॼो ॻोठ हिकिड़े खूह ते जॾहिं वारो मिले आई पोइ घड़ा ख़ाली खणी आई कीअं मुंहिंजो कहिड़ो ॾो जॾहिं वारो मिलियो त खूह खुटी पियो आई ॾिसो त छोरीअ जा कम ऐं पोइ हुते वञे न बीबी जे तड़ ते घर में त चूरू पाणी जो बि कोन्हे मूंखे कोन्हे लाचार साईं वारनि 3 ॾींहं खां पाणी बंदि करे छॾियो आहे काल्ह बि मिठोड़ीअ जा हुन में घड़ा भञी रखिया हुआ आई मुठसि कंहिं हुन कोड़े जानूड़ीअ ॿियो कंहिं तोबा मुंहिंजा धणी हाणे त पाणी बि बंदि थियो ॿियो यार अमीर तरायूं में खूह त सुका पेट बि सुका हू त ठहियो पर मुंहिंजे माण्हुनि जा ईमान बि विया सुकी हाय हाय रुक ठहियो अमा सुमल तूं गॾाए मथां जॾो रख त वॾी भित तां ॿ घड़ा भरे थो अचां रे किथे तूं बिन घड़ा ला वञी फाफा खाईंदे ए मोरे खे अचण त हुनखे चवंदा वञी भरे ईंदो ॿियो ये मोर खे मुंहुं माणियो आहे खेते ॾां वीचारे खेते 2 महीननि खां मुला तापियो ठाहे रखियो सो खणण वियो वई हा हा घर में गेह मखाणा जजो ताके में वेड़े करे रखंदासीं जो काण काण में मुंहिंजे बचे खे उमाण वन हमीर ॾिस यार माण्हुनि वटि त उमेदनि जो आसरनि जो ॾुकार लॻो पियो आहे जो थर धगे वो धगे जड़ी दो सका ए घर में पुॼंदे न जहिड़ो बिस्त में पुॼी वेंदे कीअं भला से यार घर में बिस्त कोन्हे हू जा तुंहिंजी हूर असां वारी थियण वारी भाॼाई तुमल वेठी आहे न हुन में हाँ वेली आई उस्ताद वेली संगार ॾुकार जा ॾुख हुनखे ॾिसी त घड़ी खला वसण था बस आड़े मोर तुंहिंजा भा अरे जमादार सुमा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश हो खैर दा जमादार समारा अजो सफा मानन जड़ा कपड़ा पाए हेड़े काड़े में केडा निकतो आई जी बुरा त ना सफा दम त रहियो यार छा कयूं जेड़िया वर्दी सोड़ी एड़िया असांजी नौकरी सोड़ी जिंदगी नथी छूटे मगज काड़ो गोल चढ़ियो थी यो जेड़ी बि ॻाल्हियूं करी चर्चा तो करी चर्चा चङो जे मिली वे हाणे कम हिते ई थी वियो सारो अरे केड़ो कम तोखे त ख़बर आहे त को ऑफिसर तो अचे त सॼे चौकीदारनि खे फिफड़ी लॻी वेंदी फिफड़ी त सॼे तरह के लॻो जे आगे छा आहे ए म्या माठ करे वेठो हुज सॼे चौकीदारनि खे जहिड़ो होरो लॻल हुजे असुल पेर पट ते खुप ई नथो यार हाणे हीअं कजां त असांजो साहब थो अचे जेको माण्हू रसाई नथो करे न त थो अड़िजे यार हा त पोइ करियो न साहब जी रसाई चऊं हाणे हीअं कजां चऊं जे मिली ऐं 15 खां बि छॾाई जमादार सुमारा 15 हंधि असां तोखे अॼु ॾिठो आहे यार तूं ॻाल्हि ॿुध हीअं कजांइ साहब जी महज़ल आहे शिकार ते पहुचे हिन ई हफ़्ते खमीस ते अरबाई ॾींहुं तूं हिकिड़ो छेलड़ो त पहुचाए वञजां यार हीअ दफ़ो साहब जी ख़िदमत करे ख़ुशि करे रवानो कयूं पोइ हाणे अलाह मालिक जमादार समारा जी बुरा त न यार हाणे यादगिरो कजाए अॻे दफ़े त चौकीदार 2 छेला वठी आया आहिनि अरे बाबा नवा महीना नवा लेखा चन्नेसर शाह हिन हफ़्ते में 5 छेला यका ॾिना आहिनि त 2 ॿिया बि साईं खां वठो न
असां करे दो वेदियूं एकड़ो तो माल मरी वे वरी फुरफुरा अरे ये असि फुरफुरा पिया कयूं तू तो बंद कर पंहिंजी बोलते अरे बाबा असां भाई बंदी पिया चऊं के पाण अड़ी भाई बंदी जाणू कोन तुंहिंजो साहब अचे को लाट साहब अचे पाण वटि न को छेलो आहे न को ॾंडो थींदो आओ हट रतना ताड़ा थो ॾेखारे केरु साईं आवां मोर मोर कीअं निकिरी पए बस साईं वड़कंदे आवां खे ॾिठुमि त लड़ी पिए साइडां अच वे 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 हाओ साईं हाओ मोर ॿियूं कहिड़ी ख़बरूं चारो न भला किथे छंड पड़ी पई की न नको पर इन दंग में किथे वेठो आहे की न साईं न भूकल आयो तंहिं समाचार कया हुआ त चुटाड़ी काठी सांवरी ताईं ओ किथे फुड़ी कोन पई आहे हाँ मोर जी साईं अगोणो डुकार याद आहे तोखे हा साईं उन डुकार मुंहिंजी अखियूं खसियूं हुयूं न हा दुआ कर त ही डुकार मुंहिंजो वेसा न खसे बस साईं छा कजे भला हे माण्हू ॻोठ छॾे वञनि पिया छा साईं ॿियो माण्हू छा कंदा अॼु न वेंदा सुभाणे वेंदा जे अहिड़ो हाल रहियो त यार मोर सदाईं अहिड़ो हाल छो रहंदो साईं हिकिड़ी ॻाल्हि चवां मोर इहो पुछी पोइ ॻाल्हि चवण कॾहिं खां सिखियो आहीं न साईं तॾहिं बि चओ मोर चओ साईं अवां वॾनि माण्हुनि खे ॾुकार छा कंदो बुख त कख न हेठि ॼमंदी आहे साईं बुख रुगो पेट जी हूंदी आहे कीअं हींअर जे सौदो थिए हा न दुख सुख जो त आउं कॾो को करे छॾियां हा भला मोर काको वसंत कीअं आहे बस साईं हर को बुतगे मोर सारंग ॿुधंदे साईं सारंग ॿुधी हाणे त फटनि जी कड़ियूं थियूं हलनि माण्हू अञा ॿुधनि पिया ॿियो न त साईं पोइ माण्हुनि जो वेसा अञा कोन टुटो आहे ॿियो हींअर ककुरियूं रुठियूं त घोरियो पर सुर त पाण खां कोन रुठा आहिनि सायण सायण हाँ मानी खड़ी है जाके न
ॿाहिरि बाबा वारनि लाइ माने वई साईं वारो त उतां ते पिया खाइनि बाक़ी अम्मा वॾी ज़िद करे वेठी आहे नथी खाए को उनजी त ख़बर अथई ज़िद थी करे त किथे थी लहे ज़िद तां ठहियो तूं हल आउं पाण ई थी खारायांसि चङो मानी खा को खा हाँ को खा ना कौन दिखा अम्मा अंगन मां कर मानी गिरा खा मां ये मत चो पानी डुक पी पानी प्यारो मारू के हाँ मारू उन्या साथा मरन पानी प्यारो चने के पानी में प्यारो जहर प्यारो हाँ ये गिरा खा हाँ खा अच्छी अम्मा हाँ नहीं तबेदार मूसा वक्त वञा खुश था ना बस साईं मिड़ी पियो गाॾो रेड़े हींअर ॾुकर जे करे दरख़्वास्तनि जा धुड़िया ॾुकर थो अचे त माण्हुनि खे लॻे थो रोशो जेको ऑफिसर आयो न आहे दरख़्वास्त टेबल मथे असली ठक हे साईं हेड़ो वेल मूं किथे कोन ॾिसो कहिड़ो वेल तबेदार किथां आई बुख केरु थो मरे फाकनि में रोज़ी राज़क ते आहे हे साईं इहा त ॻाल्हि करियां थो न बुख आहे कोन असुल पिनण ते खणी संदरो ॿधो अथनि साईं मूंखे त अञा 5 ॾींहं मसाए थिया ए अञा त हालत ॾिसजांइ इहा आहे छा बसि साईं माण्हुनि खे अलाह सम्झाए तबेदार मूसा जी साईं हिकिड़ो तजुर्बो ॿुधाई कहिड़ो साईं मूं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो कंहिं तपेदार सां गॾु मानी खाधी आहे न त मुंहिंजा नौकर अॻे तपेदार खे ॿाहिरि मानी खाराए रवानो पे छॾींदा हुआ बसि साईं अव्हां जा करम आहिनि कुर्ब आहिनि इहो त अव्हां जो असां ते वड़ आहे न चवणो थियसि ई आहे साईं पहिरीं मूसा जी साईं मुंहिंजो ॾाढो चनेसर शाह जंहिंजो नालो मूं ते रखियल आहे जी जी हू चवंदो हुयो त छीहनि जा हथ मींहं धोराईंदा आहिनि
सो कॾहिं कॾहिं मां पंहिंजे ॾाॾे जे चवण ते अमल कंदो आहियां। तूं थी अथो चङो साईं चङो। अवां जा करम आहिनि, कुर्ब आहिनि, इहो त अवां जो असां ते वर आहे न। चवणो चलंदो ई आहे। साईं पहिरीं आहीं। मूंसां जी साईं। मुंहिंजो ॾाॾो चनेसर शाह, जंहिंजो नालो मूं ते रखियल आहे, जी जी। हू चवंदो हुयो त शींहनि जा हथ मींहं धोराईंदा आहिनि। सो कॾहिं कॾहिं मां पंहिंजे ॾाॾे जे चवण ते अमल कंदो आहियां। तूं थी अथो चङो साईं चङो। साईं साईं हू वॾी साइण सां ॿाहिरि साईं वॾी साइण ॿाहिरि निकिरी वई आहे। हाँ ऐं अवां साईं साईं पोइ मूंखे इजाज़त ॾियो। हा तूं हल 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 हल। अरे चई छा थो छो? हा साईं सालिया पे चयो सवेरे खां ज़िद करे वेठी हुई। साईं हुनखे रोकियो पर ॿाहिरि टुणंदी पई वञे। सालिया किरां वई? टुकर टोड़ थियो पई आहे। कहिड़े पासे वई आहे? साईं ॿाहिरि टुणंदी पई वञे। पई थी। लाडूभाई, 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 लाडूभाई। सुमला जापी, ओ सुमला जापी, ए सुमला जापी, कुझाड़ो है ए उठ त सही। ॿाहिरि साईं चङे सां छा जो आवाज़ पियो अचे, रड़नि जो आवाज़। वरी कुझाड़ो थियो? अलाए छा थियो, ॾिस त सही न। खैर त आहे? हा बाबा खैर खैर साईं हिन वेले अवां सॾु पिया कया। चयमि त खैर हाणे हल हल तूं पंहिंजो कमु कर हल हल। टीचरी मारींदी न आऊं सदके थियां कोन मारींदे केतिरे दिन मुंहिंजा बच्चा कोन थी मारे। जी भाई जाओ सदके थियां तो ता साईं दी ऐ कोथी गुनाहगार करिए पट वेही हिते वे मथे हां हिते हिते न न हिते न ओ हिते साकुड़ी चन्ने जावारी गाल चन्नू जावा कुरा
चन्ने शाह खे न सुणाइज। हाँ चन्नू शाह किनू आ रब्बा मुझे तौबा तुझे दर ते हिन वेचारी ते केड़ी माया रे। हाँ हाँ अवाजे घर में तारा बहन। हाँ तारा बहन अजी अवाजे घर में मी कौन पियो नको जीजा तू दुआ कर ना। हाँ दुआ कर तो मी वसे जजो जजो मी वसे। हाँ जजो जजो मी वसे। चन्नू शाह मरंदो न है पोइ मी जाम वसंदो। हाँ पोइ मी जाम वसंदो। बुआ ए अब्बा तू को अंदर आयो आई ने ॾिसी न जीजा वेठी आहे वञ ॿाहिरि वञ। साईं चने सां शाम आयो आहे। ए भले करे आयो जी करे आयो सद आयो वञ ॿाहिरि वञ। वञा थी कर। हाँ वञा थी कर भले मुंहिंजी मां भले। ही मुंहिंजो घर कोन आहे। सदके वञा घोर वञा जीजा तो ही तुंहिंजो घर आहे। सब घर तुंहिंजा सॼो ॻोठ तुंहिंजो आहे। हाँ असीं बि तुंहिंजा आहियूं मुंहिंजी मां असीं बि तुंहिंजा आहियूं मां। कुछ भी कोने नो कुछ भी कोने घर में कोने ॻोठ में कोने कुछ भी कोने नो कुछ भी कोने। बुआ बुआ सुठी तुम कर दियो निस रात जल्दी कर। दादा जी साईं। बाबा सोभाणे तूं ऐं महेंद्रो गॾिजी वञिजो रावल खे वठी अचिजो। जी साईं पर अरे पर छा पर साईं असांजे चवण ते ईंदो साईं अॻे बि चइजोसि त मुंहिंजी तबियत ख़राबु आहे। पोइ साईं यार फोन करे वठूं। न सुबुह जो वञिजो। ठीकु आहे साईं।